मुख़्तसर टाइम में घणो लेक्चर का घणी ॻाल्हि जी ज़रूरत ना है, पर शयुनि खे सम्झण जी ज़रूरत आहे। ही उहा तहरीक जेका हिन खिते में, हिन बर सगीर में, ही जेको गॾियल हिंदुस्तान हो, जॾहिं अंग्रेज़ सरकार हिन सॼे देश खे वागूअ वांगुरु वकोड़े वियो, त हिन बर सगीर में जा काफ़ी पॉजिटिव अंदाज में कुछ तहरीकूं उथियूं जिन अंग्रेज़नि सां मुक़ाबिलो कयो। हालांकि अंग्रेज़ सरकार जी जेका पॉलिसी आहे, जॾहिं पाण पोइते वञूं था त मीरनि जे दौर खां वठी ईस्ट इंडिया कंपनी ताईं माठ मीठ में अंग्रेज़ जी जेका नज़र आहे, इहो ॾाढो हिकिड़ो कहिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कजे त हुन जो जेका ॾाहप ऐं जेको हू अलाए छा सोचे थो, पर उहो हिर्स ऐं हवस में हुयो। ही बर सगीर उन अखि जो कंडो हो। हिन बर सगीर जी जेके हालतूं हुयूं हिन हिंदुस्तान में, हिन सिंध में, असांजे मुल्क में जेके वसीला हुआ, जेके दरिया हुआ, जेके ॿेट आहिनि, जेके मैदानात आहिनि, हिते जेके दरिया आहिनि, हिते जी जेके वसदियूं आहिनि, ये वसाइल सभु उन जे अख में हुआ। हू उन्हनि खे हड़प करणु थो चाहे। तव्हां मीरन टालपुर जो दौर ॾिसो, ईस्ट इंडिया कंपनी जो दौर ॾिसो त कीअं हू पंहिंजो कदम रखे थो, कीअं हुन जूं एजेंसीज़ कमु कनि थियूं। हुजे आम ॻाल्हि इहा मशहूरु आहे त ईस्ट इंडिया कंपनी सिर्फ़ु उन्हनि इहा इजाज़त वठणु पई चाही त असांखे सिर्फ़ु जे आम बहिराणी में त असांखे तमामु नंढड़ो हिकिड़ो छोड़ो रखण जो, जेको काई खल हुजे, का अहिड़ी का शइ हुजे, बाक़ी वधीक कमु असीं पाण कंदासीं। ऐं असांजो हिते जो माण्हू, देसी माण्हू, उनजी उन प्लाननि खे सम्झी कोन सघियो हुयो। सिंध में जॾहिं मीरनि जी साहिबी आहे त उन वक़्तु उन जूं जेके स्टडी करण में पाण खे ख़बर थी पए त हीउ जेको सिंधू दरियाउ आहे, इन सिंधू दरियाउ मां